अस्सलाम वालेकुम। अॼु असां क्लास 6 जे साइंस जेका चैप्टर नंबर 1 स्टार्ट कंदासीं, जंहिंजो टॉपिक आहे सेल। हाणे सेल खे अगरि सिंधी में चऊं जीव घरड़ो। सेल जेको आहे माना सभिनी जानदार शयुनि जो बुनियादु हिकु आहे। सेल छा आहे? सभिनी जानदार शयुनि जो बुनियादु हिकु आहे। जानदार शयूं जंहिंमें जानवर, ॿूटा, इंसान सभु जानदार शयूं सेल जूं ठहियल आहिनि। सेल इज़ द बेसिक यूनिट ऑफ लाइफ। सेल जेको जीव घरड़ो आहे ज़िंदगी जो बुनियादी एको आहे। सेल छा आहे? ज़िंदगी जो बुनियादी एको आहे। हाणे जेका सेल आहे, सेल जेको आहे हिकिड़ो साइंटिस्ट हो रॉबर्ट हुक। साइंटिस्ट हो रॉबर्ट हुक हुन 1665 ईस्वी में सेल ॻोल्हे लधो। 1665 ईस्वी में सेल ॻोल्हे लधो। हाणे जेका सेल जी जेका उन मुशाहिदो कयो उहो हिकिड़ो कार्क माना ॿूच हो, काठ जो, जेका शाह बलूत जी काठी जो, शाह बलूत जी काठी जो। त हुन साइंटिस्ट छा कई त हिकिड़ी खूरदबीन जी मदद सां, खूरदबीन खे असां माइक्रोस्कोप चवंदा आहियूं। माइक्रो मीन्स वेरी स्मॉल, माइक्रो मीन्स वेरी स्मॉल, स्कोप मीन्स टू सी। माइक्रोस्कोप जी माना आहे माना तमामु नंढियूं शयूं ॾिसी सघूं, जेके असां पंहिंजी आम अखीअ सां न ॾिसी सघूं। त जेको रॉबर्ट हुक साइंटिस्ट हो हुन छा कई, जेको काठ जो टुकड़ो हो उहो टुकड़ो खणी जॾहिं माइक्रोस्कोप ते रखियईं त उनखे हिकिड़ी माखी जी मानारे जहिड़ी शक्ल नज़र आई। उनखे हिकिड़ी माखी जी मानारे जहिड़ी शक्ल नज़र आई। हुन खां पोइ हुन सेल जो नालो ॾिनो। त इन करे जेका आहे सेल जेको आहे सभिनी जानदार शयुनि जो बुनियादु हिकु आहे। ऐं सेल जो कमु छा आहे, जेके बि जानदार शयूं आहिनि उन्हनि जी शक्लूं चेंज हूंदियूं आहिनि, कद बुत चेंज हूंदा आहिनि, ऐं इहो आहे सेल जो कमु। अॼु असां इन सेल जे बारे में पढ़ियासीं। नेक्स्ट टॉपिक में असां जेको प्लांट सेल ऐं एनिमल सेल जे बारे में पढ़ंदासीं।